अटॉर्नी जनरल जजिस बाबत ऑडियो लीक्स की जांच कंदड़ अदालती कमीशन खिलाफ दरखास्तूं ॿुधंदड़ बेंच में चीफ जस्टिस की मौजूदगी ते एतराज़ वारे छॾिया। चीफ जस्टिस उमर बंदयाल रिमार्क्स ॾींदे चयो त हुकूमत जजिस में इख़्तिलाफ़ पैदा करण जी कोशिश कई। हुकूमत कीअं जजिस खे पंहिंजनि मक़सदनि लाइ चूंडे सघे थी। वफ़ाक़ी हुकूमत खे गुज़ारिश आहे त आइन जो एहतराम करे। अटॉर्नी जनरल साहब हाणे घणो थियो, अवा वेही रहो, असां जे इंतज़ामी मामलनि में मुदाख़लत न कयो, असां हुकूमत जो मुकम्मल एहतराम कयूं था। अदालत इंसानी हक़नि जी मुहाफ़िज़ आहे। अदालत दरख़्वास्तनि ते ॿुधणी मुकम्मल करण बाद फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। केपी में 14 जवाबदार फौज हवाले कया आहिनि। घरू वज़ीर राणा सनावला चयो आहे त 88 केसेस दहशतगर्दी एक्ट तहत दाख़िल कया विया आहिनि। 3944 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे। दिफ़ाई इलाइक़नि में दाख़िल थींदड़नि ते आर्मी एक्ट तहत केस हले सघे थो। ममनुआ इलाइक़नि में वेंदड़नि ऐं खेनि मोकिलींदड़नि ते आर्मी एक्ट लागू थिए थो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी कराची आमद टेक्सटाइल एक्सपो में शिरकत। तकरीब से खिताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त मसइलनि बावजूद टेक्सटाइल इंडस्ट्री बेहतर नतीजा ॾेई रही आहे। टेक्सटाइल जी सनत मुल्की बरामदात जो 60% आहे। इंडस्ट्री जे मसइलनि जे हल लाइ क़दम खणी रहिया आहियूं।